अब किराने दुकान तो रख जाने किराने दुकान मार खोलियो ना नाने ना बा किराने हो बाबा ये वनी और ये ये तो गिट्टी ले ओने पर खबे खबे गिट्टी दे ओडे यो जातो रे दो को सारे पे दो को मेरा में लगी हां बाबा मेरा में लगा है मथो बाज पाइया खबर जाई वण केडो ड्रिगो आ न फ्रूट तो दे शा न केलो न नारंगी भूख मरी आऊं हरू भरू जगह ही मिलानी बैठो आ बदनसीब हो न कुछ दे भी नथो बस बीठो आ सजू भी ॾिसे जहिड़ियूं आहिनि कहिड़ियूं न आहिनि कम ई न आहिनि खुश का आया अरे घणो बि ॻाल्हाईंदो आया हलो बना किरे किलो गोपिया अरे तू आ जा मां नेठो मैं केसा घुमा बस मिले ये सोचूं बातों पाए वण हेॾो डिगो आ न फ्रूट ॾे न छा बस भुख मरी आऊं जॻह विलाणी वेठो आ बेगुनाह नजर चेक कराई थी नज़र त चेक आ मुंहिंजी पर हे ॾिसो था न पाण ॾे ई नथो बाबा हे बेद जो वण कुछ ॾींदो आशा नजर चेक कराए वञी हे बेद जो वण आहे मां सम्झो अलाए को फ्रूट जो वण आहे ये ॾिठे तो वण ज़ाहिर नथो थिए वण सुञाणे नथो सघे कहिड़े कॾहिं ॼाओ आहे क्या ख़बर न आहे तोखे बेद जो वण शाम ॾींदो आहे कि हर जॻह विलाए थी जई ॼाओ आहे हां माना हे बि माना हिकिड़ी छांव ॾींदो आहे माना असांजे फ़ाइदे लाइ आहे असांजो फ़ाइदो आहे न हाणे सही 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 हाणे यार तूं को लगी मैं समझम बाकी हुए तो मैं चरियो थियो मैं सफा आवाम के तू खुश को समझा चूत तू भी चूत थियो है अरे मां बस तकलीफ माफ कर जाए छा क्यों बस गलती थी वई मां आवाज कितो तो जे मां होडो आयो आया हां ता भी बुधो बाजा आवाज तो जो तोर बाका लाउड जी जरूरत ही ना एडो आवाज तोर मां समझो को लाए मां पाण सा तो गलाया इते ई है आस्ते तो गलाया जिन आउट होंदो आ ना आउट तू न समझदे बुधी वो ई गलाइंदो आ खबर न करे पवंदी आउट भला छा इहो थोड़ो समझायो आ मिड़ई आउट तू ना है ना पढ़ेल तू आ तो जो आ ना बाराड़ी तू न पढ़ेला हां बस सही आउट वडो लफ्ज बस समझी सही है बस सही है Hey there. Subscribe to my channel and also press this bell icon.